ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 79 अध्याय जे ॿिए भाग में ॾिठो त श्री सुखदेव जी स्वामी चवनि था त युद्ध कंदे कंदे भीमसेन पंहिंजो प्रण पूरो करण वास्ते हिकिड़ी तरार दुर्योधन जी जंघा ते हणनि था, जेको असल में युद्ध जे नियम जे ख़िलाफ़ हो, जंहिं ते बलदेव जीअ खे दुर्योधन रोई ॾोरापा ॾियणु लॻो त पांडवनि वॾनि महावीरनि खे ईअं ई अधर्म सां युद्ध में मारियो आहे। जंहिं ते बलदेव जी श्री श्याम सुंदर खां पुछनि था, तंहिं ते श्री श्याम सुंदर ॿुधाइनि था त हा इहो सच आहे, लेकिन अधर्म खे मारण लाइ असांखे थोरो छल कपट करणु पियो, लेकिन उहो बि धर्म आहे। तंहिं बाद बलदेव जीअ खे श्याम सुंदर ॿुधाइनि था त कहिड़ी तरह दुर्योधन ऐं ॿियनि कौरवनि मिली हिन सॼी महाभारत जी युद्ध में कहिड़ा कहिड़ा अधर्म कया। सभई चओ जय श्री कृष्णा। जंहिं खां पोइ बलदेव जी द्वारिका में वञनि था ऐं पंहिंजी स्त्री ऐं यदुवंशियनि खे साण कढे वञी नेम शारणिक तीर्थ में रखेश्वरनि खां आशीर्वाद वठनि था। सभई चओ जय श्री हरि। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो अध्याय असीं शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे भगत सुदामे जी कथा। प्यारा भक्तों, राजा परीक्षित श्री सुखदेव जी खे वेनती करे पुछियो, हे महाराज, तव्हां सम्झंदा हूंदा त परमेश्वर जी कथा ऐं लीला ॿुधी मन खे संतोष थियो हूंदो, पर मुंहिंजो मन त अञा हरीअ जी कथा ॿुधण सां न भरियो आहे, छो त सत्संग भाग खां सवाइ नथो मिले। तंहिं करे मां ॼाणा थो त मुंहिंजे अॻूणे जन्म जा के पुण्य सहाई थिया, जो मूं पछाड़ीअ जे वक़्तु अची गंगा जे किनारे ते तव्हांजो दर्शन पातो। जंहिं हंधि परमेश्वर जी कथा थी थिए ऐं सत्संग थिए थो, उते देवताऊं सुर्ग खां अचनि था। ॾिसो, जो नारद मुनि राति ॾींहुं घुमंदो आहे ऐं कंहिं हिकिड़े हंधि नथो रहे, सो बि सत्संग में अची टिकी रहियो आहे। हिन खां अॻु मुंहिंजे पितरनि पंहिंजे कर्म मूजिबि वेंकट खां बि चङो आस्थान पातो हूंदो, जे न त मूं तव्हांजे मुखारविंद मां जो श्रीमद् भागवत ॿुधो आहे, तंहिंजे प्रताप सां मुंहिंजनि पितरनि चङे में चङो आस्थान पातो हूंदो। जंहिं आदमीअ जे वात मां परमेश्वर जो नालो न निकितो, तंहिंखे जानवर सम्झणु घुरिजे। जेके कनि कथा ऐं स्तुति भॻवान जी नथा ॿुधनि, से वछुअनि ऐं नांगनि जे ॿुरनि वांगुरु आहिनि। जो मथो हरीअ जे मंदर देवताउनि जे आस्थान ते या साधन ऐं ब्राह्मणनि अॻियां नथो नमे, सो मथो बदन ते बोझो आहे। ऐं जंहिं अख सां श्याम सुंदर जो दर्शन ज़ाहिर या ध्यान में न कयो, सा अख मोर पख वांगुरु आहे। जेको गृहस्थी वेंकटनाथ जो प्रेम रखी
पंहिंजे वरण जो धर्म करे थो तंहिंखे जोगी सन्यासी ऐं परमहंस खां बि वधीक उत्तम सम्झणु घुरिजे। तंहिं करे माण्हूअ खे वाजिबु आहे त सारो जनम हरि भॼन ऐं सत्संग में पूरो करे। हे श्री सुखदेव जी महाराज, तव्हां ते भॻवान जी अज़ीम कृपा आहे। तंहिं करे बायां थो त मूंखे अञा बि वधीक हरीअ जा चरित्र ॿुधायो। प्यारा भक्तों, श्री सुखदेव जी चयो त हे राजा, तुंहिंजी बुद्धि धन्य आहे जो तूं हरी कथा ॿुधण सां एतिरी प्रीत थो रखीं। हाणे मां सुदामे ब्राह्मण जी कथा, जंहिंजी ग़रीबी श्री कृष्ण भॻवान छॾाई हुई ऐं उनखे कुबेर देवता जेतिरो धन ऐं राजा इंद्र जहिड़ो सुख ॾिनो हो, सा ॿुधायां थो। तूं चित लाए ॿुध। हरे कृष्णा। ॾखण पासे दरावर मुल्क में विदर्भ नाले हिकिड़ो शहर हो। उते जो राजा ऐं प्रजा ॿई पंहिंजे कर्म ऐं धर्म सां रही साधन ऐं ब्राह्मणनि जी शेवा कंदा हुआ। उन शहर में हिकिड़ो सुदामा नाले ब्राह्मण बि वेद शास्त्र पढ़ियल रहंदो हो। उहो ऐं श्री कृष्ण महाराज हिकिड़े गुरुअ वटि विद्या पढ़िया हुआ। उहो ब्राह्मण अहिड़ी ग़रीबीअ में पंहिंजो जनम गुज़ारींदो हो जो खेसि बुत ढकण लाइ कपिड़ो बि न हो ऐं न पेट भरण लाइ पूरण भोजन हूंदो हुअसि। कॾहिं कॾहिं त असल बुखियो रहंदो हो। तंहिं हूंदे बि संदसि मन ईश्वर में हुअण करे 8 ई पहर ख़ुशि रहंदो हो। सुशीला उन जी स्त्री भोजन ऐं कपिड़े जे न हुअण ते बि प्रेम सां शेवा कंदी हुई। अहिड़ी तरह हू ॿई स्त्री पुरुष संसारी सुख सपने वांगुरु सम्झी राति ॾींहुं सुमरण ऐं ध्यान परमेश्वर जो कंदा हुआ। गुरुनि बिना जेके मिलंदो हुअनि तंहिं ते ख़ुशि रहंदा हुआ ऐं हर ॾींहुं सिर्फ़ु 5 घरनि मां भिखिया वठणु वेंदो हो। जे उतां कुझु मिलियो त सुठो, न त बुखिया ई वेही रहंदा हुआ। हिकिड़े भेरे अहिड़ो त इतफ़ाक़ थियो जो सुदामे ब्राह्मण खे संदसि स्त्री ऐं 4 पुटनि समेत 2 ॾींहं बिना खाधे गुज़री विया। 3 ॾींहं ॿई नंढा पुट बुख खां व्याकुल थी रोअण लॻा। सुशीला खां नंढड़नि ॿारनि जो दुख सठो न वियो। तॾहिं उन पंहिंजे स्वामीअ खे हथ जोड़े चयो, हे महाराज, मूं ॿुधो आहे त श्री कृष्ण द्वारिकानाथ लक्ष्मीपति तव्हांजो दोस्त ऐं गुरु भाई आहे, जंहिं फ़क़ति ब्राह्मणनि जी रक्षा करण ऐं हरि भक्तनि जे दुख लाइण वास्ते ई अवतार वरितो आहे। जे ईअं आहे त तव्हां बि वटसि छो नथा वञो, जंहिं करे तव्हांजो दुख ऐं ग़रीबी लही वञे। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 80 जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय श्री कृष्णा। राधे राधे।